अस्सलामुअलैकुम आया सिफला समय जो तव्हांजे निशान इस्लामिक टीवी अल्हम्दुलिल्लाह असां तव्हांखे उठियूं ॾेखारियूं था। उठ ऐं उठड़ियूं उहे तव्हांखे ॾेखारियूं था माशाअल्लाह। वियासीं ॿिए शहर जे तरफ़ जाती शहर ॾांहुं ॾिठासीं पिए त माशाअल्लाह उठ अचनि पिया, उहे तव्हांखे ॾेखारियूं था। उठ जो वीडियो तमामु बहितरीनु। या अल्लाह केर का तो असांखे खीर ॾींदा? अच्छा वो किथे मिलंदो? थोरो ॾियो मरी टाइम जे लाइ, महिरबानी महिरबानी थींदियूं। हाँ जत फ़क़ीर हाँ अला वो थोरो ॾियो असांखे आहे असां वटि। अच्छा माशाअल्लाह माशाअल्लाह। ही तव्हां उठ ॾिसी रहिया आहियो, बहितरीनु नज़ारो आहे। काफ़ी ॻोठ वारा खणी आया वटा खीर जे हवाले सां, उनखे खीर कोन मिलिया। साईं मीर मोहम्मद वञे पियो, साईं मीर मोहम्मद साम्हूं पियो वञे मोटरसाइकिल ते। या अल्लाह ख़ैर कर माशाअल्लाह। हे उठ आहिनि जेको तव्हां ॾिसो पिया माशाअल्लाह। या अल्लाह ख़ैर कर। उठ गाॾी कराईंदे माशाअल्लाह। तव्हां ही नज़ारो ॾिठो उठ वारो माशाअल्लाह। ये वाह नादिर जानी माशाअल्लाह। साईं तव्हां छा था चवणु चाहियो?